हैदराबाद में सालियानी सिंध राणी अवार्ड तकरीब थी, जंहिंजी शुरूआत भिटाई जी वाईअ सां कई वई। तकरीब में अहम शख़्सियतुनि खे सिंध राणी अवार्डनि सां नवाज़ियो वियो। मुक़ररनि ख़िताब में सिंध राणी अवार्ड जी साराह कंदे हिन अवार्ड खे हुकूमत जो सहकार करण जो मुतालबो कयो आहे। हैदराबाद में सिंध म्यूज़ियम जे मुमताज़ मिर्ज़ा एडिटोरियम हॉल में यंग राइटर्स फोरम सिंध तरफ़ां सक़ाफ़त खाते जे सहकार सां मुख़्तलिफ़ शोबनि में ख़िदमतूं सरअंजाम ॾींदड़ मुख़्तलिफ़ शख़्सियतुनि खे सिंध राणी अवार्डनि सां नवाज़ियो वियो, जिनमें गुलूकार वाहिद लाशारी, एम्बुलेंस सर्विस 1122 लुत्फुल्ला मंगरियो, वीडियोग्राफी अब्दुल जलील रापोटो, सीनियर सहाफ़ी ताज मेमन, डॉक्टर संजना साधवाणी, मास्टर राहिल, जन्नत कुलसूम, मिसिस ज़रीन अख्तर सुमरो, मारवी आपदा समूह, एंजल गज़ल, सना रज़ा, डॉक्टर प्रोफेसर कादिर बख्श मक्सी, गुलाम फरीद लाखो, आलमगीर सोलंगी, मारवी ऐवान, मदद अली जथियाल, राजा इमरान खासकेली, डॉक्टर असगर बलोच, डॉक्टर जावेद उमर कलवर, नासिर बुनेरी, मुबीन मक्सी, मंजूर चांडियो, अकबर दलवाणी, असगर सिंधी, बुशरा अली, फरीदा सहतो, मुज़फ़र अली शेख, हकीम इमाम बख्श मंगरियो, महनाज बोज़दार ऐं ॿिया शामिल आहिनि। तक़रीब जो चीफ गेस्ट अॻोणो MNA सरदार सिकंदर अली रापोटो हो, जंहिं पंहिंजे ख़िताब में चयो त सचल सरमस्त शाह अब्दुल लतीफ़ भिटाई अवार्डनि खां पोइ सिंध राणी वॾो अवार्ड आहे, जेको शहीद मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जे नाले सां मंसूब आहे। सिंध राणी अवार्ड जिन शख़्सियतुनि खे मिलियो आहे, इहे ख़ुशनसीब आहिनि। हिन अवार्ड खे आलमी सतह ताईं मञता ॾियण लाइ हुकूमत जो किरदारु हुजणु घुरिजे। हैदराबाद जे मेयर समेत तक जे MPA MNAs खे हिन प्रोग्राम में शरीक थी सपोर्ट करणु घुरिजे, जेको मोहतरमा बेनज़ीर भुट्टो जो पिणु असां ते कर्ज़ थिए थो, छाकाणि त इहे कुर्सियूं शहीदनि जी बदौलत मिलियूं आहिनि। नौजवाननि जे साथी गुलाम मुस्तफ़ा सोलंगी नौजवाननि खे सिंध राणी अवार्ड ॾेई जज़्बो ऐं हिमत वधाए रहियो आहे। असां हुकूमत में अची सिंध राणी अवार्ड जी मुकमल पोइवारी कंदासीं। नालो हूंदो तुंहिंजो अवार्ड हलंदो रहंदो। गवर्नमेंटूं हुजनि न हुजनि, असां जाती दस्ता ग़रीब कोन हुआसीं, असांखे घणो कुझु ॾिनो आहे ऐं तुंहिंजी मदद कंदासीं। ऐं न सिर्फ़ु इहे जेके अवार्ड मिलंदा मुख़्तलिफ़ फ़नकारनि खे, लेखकनि खे, अदीबनि खे, इन जो हौसला अफ़ज़ाई कराईंदासीं ऐं इनखे सुठे नमूने सां कराईंदासीं। इहो त वाइदो आहे। यंग राइटर्स फोरम सिंध जे चेयरमैन गुलाम मुस्तफ़ा सोलंगी चयो त सिंध राणी अवार्ड तक़रीब में अदाकारनि, फ़नकारनि, न्यूज़ एंकरनि, डायरेक्टरनि, तालीमदाननि, मुहक़क़नि, शाइरनि, अदीबनि खे अवार्डनि सां नवाज़ण जो मक़सदु संदनि कम जी मञता करणु आहे। हीउ अवार्ड अक्सर उन्हनि शख़्सियतुनि खे ॾिनो वेंदो आहे जिन पंहिंजे शोबे में अनोखो कमु कयो हूंदो आहे। मुसलसिल 13 सालनि खां इहो सिंध राणी अवार्ड कंदो पियो था ऐं तक़रीबन 650 माण्हुनि खे, उहे न सिर्फ़ु सिंध जा, पाकिस्तान जा, पर दुनिया जा माण्हू जेके उन्हनि खे असां इहो अवार्ड ॾेई चुका आहियूं। 650 माण्हुनि खे असां उहो अवार्ड ॾिनो आहे। पर मूंखे जेकॾहिं इन अवार्ड में रंडकूं पैदा न थियनि त मां मूं में इहो जुरियत ऐं मूं में इहो हौसलो आहे त मां जेको सो सिंध राणी अवार्ड खे ऑस्कर अवार्ड जहिड़ो मां करे सघां थो। सिंध राणी अवार्ड तक़रीब के ज़ुल्फ़कार अली पंवर, PP लेडीज़ विंग अॻवान सनम टालपुर, मीर अब्दुल करीम टालपुर, फ़रहीन मुग़ल, डॉक्टर शाहनवाज़ दल ऐं ॿियनि ख़िताब कंदे सिंध राणी अवार्ड तक़रीब खे जारी ऐं सारी रखण ते ज़ोर ॾींदे चयो त हर साल सिंध राणी मञता अवार्ड ॾियण सां शहीद बेनज़ीर भुट्टो जी यादि खे ताज़ो करणु आहे। तो हमने मुस्तफ़ा के हाथ मजबूत करने हैं, हमने अपने जो मेहमान गिरामी बैठे हैं उनके हाथ मजबूत करने हैं, उनको, ताकि ये इस प्रोग्राम को मुस्तफ़ा की नस्लें चलाएं, मुस्तफ़ा के बच्चे चलाएं, क्योंकि ये तारीख है और तारीख किसी की मोहताज नहीं होती। जॾहिं त तक़रीब में साज़ ऐं आवाज़ जी महफ़िल बि थी, जंहिंमें नाम्यारा गुलूकार दीबा सहर, वाहिद लाशारी, बरकत फ़कीर, सरमद अयाज़, बुशरा अली, मास्टर राहिल, दानिश मंज़ूर, सरवर सखीराणी, आलमगीर सोलंगी, मुर्क अली ऐं ॿियनि फ़न जो मुज़ाहिरो करे दाद हासिल कयो। तक़रीब में अनु सोलंगी भिटाई जी वाई पेश कई, कंपेयरिंग नसीर मिर्ज़ा ऐं जावेद सुहाग कई, जॾहिं त तक़रीब में इल्मु, अदब ऐं मौसीक़ी सां दिलचस्पी रखंदड़नि वॾी तादाद में शिरकत कई।